असां वटि हिते सुवाल आहिनि, हेठिन खे मुकमल करियो। पहिरियों मश्क आहे, 5 नंबर सुवाल आहे ऐं पहिरियों सुवाल असां वटि आहे, अचो त हिन खे हल करियूं। सही आहे। हिते आहे 2/5 3/5 बराबरि आहे 3/2 भाङे 5/2 इन्हनि जे बराबरि आहे। अचो त इन्हनि खे हल करियूं। असां वटि सुवाल आहे 3/5 बराबरि आहे 3/2 भाङे 5/2। ये तो 3/5 आहे उहो बराबरि आहे 3/2 5/2। असां हल कंदासीं ॿ ट्रिक 6 ऐं ॿ ट्रिक 6 खे ऐं 2×5 = 10 घणा था लॻो 6/10। हाणे हीअ चए थो 3/5 हीअ 6/10 आहे, बराबरि न आहे? बराबरि आहे। छो त मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो हो इहे जेको हिसे में त कीअं हिसा कबा आहिनि ऐं कहिड़ा बराबरि हुया कहिड़ा बराबरि न हुया। असां ॾिसंदासीं 6 खे बि अहिड़ो खोड़ो हुजे जो 6 खे बि लॻे 10 खे बि लॻे। बिको खोड़ो हर 2 अंग खे लॻे थो ऐं हीअ 6 बि 2 अंग आहे ऐं 10 बि 2 अंग आहे। त पहिरियों असां बिको खोड़ो हणंदासीं। 6 खे बिको खोड़ो 3 दफ़ा, 5 खे 10 खे 5 दफ़ा। त हीअ थियो 3/5, हीअ बि थियो 3/5, मतिलबु हीअ सही आहे। असां वटि हीअ 5 सुवाल जो पहिरियों सुवाल हुयो। ॿियों सुवाल असां वटि आहे 7/8 बराबरि आहे 7/5 ऐं 8/5 जे। असां हल कंदासीं 7/8 बराबरि आहे 7×5 = 35 8×5 = 40। हीअ थियो असां वटि 35 × 40। सही आहे। असां इन खे 5 खोड़ो उन खे लॻंदो जंहिंजो 5 या 0 हुजे त मतिलबु 35 जो 50 40 जो 0 आहे त इन खे 5 जो खोड़ो लॻंदसि। 5 जो खोड़ो ऐं 35 घणा दफ़ा लॻो 7 दफ़ा 7×5 = 35। 5 जो खोड़ो 40 घणा दफ़ा लॻो 8 दफ़ा। 7/8 बराबरि आहे 7/8 जे। इहो बि असां वटि सुवाल मुकमल थियो। असां वटि टियों सुवाल आहे पहिरें मश्क जो 5हों हिसो आहे ऐं उन जो सुवाल नंबर 3 6/9 बराबरि आहे 6/3 भाङे 9/3। 6/9 बराबरि आहे ऐं 6 खे 3 सां वंड कंदासीं जवाबु ईंदो 2 ऐं 9 खे 3 सां वंड कंदासीं जवाबु ईंदो 3। सही आहे। हाणे असां हणंदासीं हिन खे 6 खे बि को खोड़ो लॻे ऐं 9 खे बि अहिड़ो खोड़ो हुजे 6 खे बि लॻे 9 खे बि लॻे। अहिड़ो असां वटि खोड़ो आहे ट्रिको 6 खे बि लॻंदो ऐं 9 खे बि लॻंदो। ट्रिको 6 खे घणा दफ़ा लॻे थो 2 दफ़ा। 2/3 बराबरि आहे 2/3। इहो असां वटि सुवाल हल थियो। इहो बराबरि आहे। सही आहे।
असां वटि चोथों सुवालु आहे 16 भाङे 40 16 भाङे 40 बराबरि आहे 16 वंडिया 8 ऐं 40 वंडिया 8 40 वंडिया 8 16 भाङे 40 बराबरि आहे 16 खे 8 सां वंड कंदासीं त घणा दफ़ा लॻंदा 8 16 खे 8 ॿ 16 2 40 खे 8 सां वंड कंदासीं हीअ त 5 दफ़ा लॻंदासीं 5 × 8 40 सही आहे। हाणे 2 दफ़ा लॻो 5 × 8 40 5 दफ़ा लॻसि। हाणे 16 खे बि अहिड़ो खोड़ो हुजे 16 खे बि लॻे 40 खे बि लॻे 4 जो खोड़ो लॻंदुसि 16 खे 4 दफ़ा 4 × 16 10 × 40 4 भाङे 10 बराबरि 2 भाङे 5। हाणे ॿिको खोड़ो 4 खे 2 दफ़ा 10 खे 5 दफ़ा 2 भाङे 5 बराबरि आहे 2 भाङे 5। इहो असांजो सुवालु हल थियो।